छा घुर्जे अदा मूंखे ॿुधाए त मां थो खणी ॾियां। छॾीस यार प्रेम में ना है, प्रेम में अची वियो न ठही वेंदो। ना तो में एतिरो साह ना है, मां तोखे पानी भरे थो ॾियां। न तव्हां ॿई मुंहिंजा दुश्मन हो, पानी तो भरे ॾे। दुश्मनी दुश्मनी छा जी, इहो त इत्तेफ़ाक़ थी वियो आहे। हा इत्तेफ़ाक़ साईं, इत्तेफ़ाक़ बि हिकु या ॿ दफ़ा न। तव्हां मूं ते वार हलाए ॾिना, अञा लंडो सालू हणी बस करे मस पियो संभालियां, वरी हेॾा तूं पियो वराई, ॼण वाधड़ सां गॾु मूंखे मारण हलिया हो। हींअर अहिड़ी ग़लती कान थींदी। हींअर खे छॾ, हींअर त मुंहिंजो दिमाग़ ठीकु थिए, असुल मथे खे भवाटियूं सॼो घर फिरे पियो थो। अरे तॾहिं त चवां थो अच खट ते वेह हलिया। नाहे ज़रूर तूं मूंखे हथ न विझ। माण्हुनि जा दुश्मन पर में, असां वरी पंहिंजा दुश्मन घर में वेहारे वेठा आहियूं। घबराई छो थो अदा, तुंहिंजो पलांद वाधल खां ज़रूरु कंदासीं। इहा हालत मूंसां वाधल न आहे कई, वाधल खां पलांद कंदो। यादि रखंदो, हाणे मां वाधल सां मिली तव्हां खां पलांद कंदुसि। हथो वारे में रुॻो अचो। समझ में नथी अचे त नवाब खान मुराद खे गुम करा दुश्मनी बदिलो थो वठणु चाहे या विचा को पियो धक करे दुश्मनी वधाइण थो चाहे। ॿियो केरु थी थो सघे चाचा, जो नवाब खान जो ई कमु आहे। किथे ईअं त न आहे जो लाल खान वारनि विचां दा कयो हुजे। ईअं बि थी सघे थो, लाल खान वॾो नियत पलीत माण्हू आहे। लाल खान वारा ईअं न कंदा, छो त रेस असां उहे फिटाइण नथा चाहिनि। नवाब खान था फिटाइण नथा चाहिनि, पर असां था फिटाइण चाहिनि था न। मुराद खे छॾण खां पोइ मां ॿाहिरि निकिरी वियो हुअसि। जेसिताईं मुंहिंजी नज़र पई, मुराद खे त ॻोठ में मूं कोन ॾिठो। मुंहिंजे ख़्याल में त मुराद खे लिकाए असांजे मथां लांग थो रखे। ॿियो केर बि हुन कम में न आहे। या असांखे कीअं ख़बर पवे त मुराद घर पहुतो नवाब खान हुन गुम करायो। सिर्फ़ हिकु दफ़ो या साबिती मिली वञे, पोइ नवाब खान खे ॿुधाईंदुसि त फ़कीर जा केतिरा पंध आहिनि। हा केतिरा। सूमर वारनि खां जांच कयूं। उठ जे हर हारीअ सां वञी मिलो, पूरी जांच कयो त मुराद घर पहुतो न। ऐं मां लाल खान वारनि सां मिली हुन जो औंत कढण जी कोशिशि कयां थो। जेकॾहिं का बि ख़बर न पई त पोइ तूं को बि ख़ौफ़ न कर। हिन फ़कीर वटि वॾा पंध अथई, जो मुराद किथे लिखंदो उहे जे पेर में बि पियल हूंदो न, उतां बि छिके कढंदोसांसि। जो छोरो वेंदो काॾे, 2 ॾींहंनि जे अंदरि तोखे ज़ाहिर करे ॾींदुसि। 2 ॾींहंनि जे। नवाब खान जी फिल्म ठहियल आहे या ॿिए कंहिंजो कमु थियल आहे? अदा तू अकेलो सिर आही, किथों बाट खुदा जी मानी मिलंदई, तॾहिं बि तुंहिंजो वैलो टरी वेंदो। अदा रमज़ाना, मूं रमज़ान खां हाल वाल पुछो अथई त मुंहिंजो वक़्तु कीअं थो गुज़रे। तूं न्याणी जो पीउ आहीं न, तॾहिं बि एतिरा सूर कोन ॾिठा हूंदई जेतिरा मां थी ॾिसां पई। भेण, ॿ पुट अथई, अञा वती थी सूर पिटींदी। इहे ई त सूर आहिनि न अदा, जो ॿ जवान पुट घर में वेठा आहिनि, कमाइण खां असली औंठो कढी वेठा आहिनि। बसि सॼो ॾींहुं रुॻो खाइण जे पुठियां आहिनि। उन्हनि जो पेट भरिया या मां पंहिंजो। अस्सलाम वालेकुम वॾा। मां सम्झां थो त मां ग़लति वक़्त ते अची वियो आहियां। हीअ जो बैसाखी बात वारी हणाए त बटकी भॼी पवई। बैसाखी छो हणंदे, चवी त मां वञा कयो कुर्ब वारियूं कचहरियूं, अड़ायो अखड़ियूं, हथ हथनि में ॾेई चओ कलाम। कुर्ब वारी कई कचहरी सां मिठा विसरे नथी। मुआ ने भागा जेडी मला थो चई तेडी मला तो कुछ न कुछ ॻाल्हाई। हां को केडी मला फज़ीलत जो ॻाल्हायो थई। हां अच्छा मथो थी वियो थई, सुधरा दे न। हां मुआ
निभागा अदा पा वञे वाह तो डी तुझा कुड माई साहब सही चयो तू इज्जत सां न सकी हाँ सही माई साहब सही बाकी मां गलत उनमें उम्मीद जो अथई अड़े तोखे शर्म कोन थो थी अंदर में वठा अथई बाकी अख जी पकाई कोन थो छनी या बकवास बंद न थो करे जय मथे वारी ही बेसागी गाल का ना अन्या भी वक्त को लयो थई सिधी गाल करे छड इन ते जे तू को सुभाल मुजो मयारी थी तुझो मयारी तॾहिं थींदुस जॾहिं तुंहिंजे कंहिं छोकिरे में मां हथ विझां मन्या जो तो मुराद सां जो को भी वास्तो ना है पर मुंजी ताकत विदे गुम थियो आ जे करे ता जो को पापलान मुराद दे रहला है तो पोइ ता पंजा हथ साफ़ कयो उन खां कोन थो रोकिया ता के छोरे जी खल अल्लाह पो साजो वाले कयो सोबत नचो सोबत मुल्क में सोबत मोहब्बत रही किथे आ फकीर चो फकीर तो फंद न तो पो गंद जो गंद फकीर तू ये वकीलन वारा वर वकड़ न दे उन्हनि खे वञी दे जेके तुझे फितने में वाक़ुफ़ न हुजन असां तोखे ईअं सुञाणियूं जीअं गद एक लफ्ज न गाला जा ये लफ्ज गालाई तो काकरे का ज़बान छिके कटी कुत्तन के ने छन माए तू अन्या बार फकीर फंदन का ना वाक़ुफ़ नहीं जो फकीर धमकियूं उन्हनि खे जे जेके तोखे सञाणींदा न हुजन असां तुंहिंजो पाणी कछे वेठाऊं अरे रे जतो में फंतहन त लाल खान बि ठन खे चोरा वापाराए छॾियान पाण में निजे अटकियासीं त टीहूं बराबर हूंदियूं जे असांजे जिस्म मां रत वियो त मथा कचा तव्हां जा बि थींदा लाल खान मुखे आपे मां न कढ आपे मां सिर्फ एतिरो ॿुधाए मुराद तो आहे या नाहे मुराद असां वटि नाहे और जेकॾहिं मुराद तो वटि ज़ाहिर थियो त तूं मुंहिंजो मयारी थींदे ऐं तोखे पापलाद ॾियणो पवंदो मयारी थी पापलाद वठंदो लाल खान उठण खे बि चोरा वापाराए छॾिया ही वरी छा आहे अदा हूं त तू पाने पाण खे अलाए छा थो समझी मैं सामान तोखे सवत नथी ॾे बात सामान खणी आयो हुअसि पर वो लिकी टकी करे खणी विया मां छा कया अदा मूंखे पैसा खपन पैसा जेकॾहिं तूं सामान खणी दे न त वरी साबा अची ते गोड़ कंदी ऐं इहा ख़बर चाचे खे पई न त खल लाहे छॾींदो साबा चावे पई उन अकबर के पैसा ॾिनान अकबर उन खयो पियो बते उहा फुरे चास अदा जेकॾहिं तूं फोन खणी अची त ॿियो असांखे छा खपे अवेल सवेल फराज सां त ॻाल्हाईंदियूंसीं न अदी पोइ मां अॼु पञा तो इहो चोरो अकबर बचल का काॾे वेंदो टंकू बाऊ पत्नी न चलास न दन झेड़े करण जी ज़रूरत न आहे पिछी ने फिल्म गीची में बंदूक हणण में देर ही कोन कंदो चाचा एडो सुरीलो नाहे उनका कौन तो ट्रिजा दुआ करे तुरगो अकबर मिले अदा पर थोरो ख्याल सां ये न त पर छोकरो मरी पए फोन चे करे अरे एतरो भी चयो नया जेतरो समझी थी तोखे पूरी पक आहे ही कम तुझे बाबा जो आहे हां फराज जेकर तोखे अगवा करण वारे जो नालो राणा हो त पोइ मूं राणा खे बाबा सां ॻाल्हाईंदे ॿुधो इन जे लाइ मां तोखे सलाह ॾींदुसि त तुंहिंजो पीउ तोखां हक़ीक़त पुछे त तूं हुनखे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾ ज़रूरत नहीं मां बाबा खे कीअं ॿुधायां त जेके हू अगवा पियो करे उन सां मुंहिंजो निकाह थियल आहे सुन
सोनू केस ताईं ही हकीकत बाबा खां लिकाईंदी रहंदी है। फराज तो वाइदो कयो न त तू पंहिंजे माइटनि खे राज़ी करे असांजे घर वठी ईंदे। हाँ मां तोसां वाइदो कयो, पर मूंखे कहिड़ी ख़बर आहे त मुंहिंजे पोयां मुंहिंजो बाबा मुंहिंजे लाइ ॿियो रिश्तो तय कयूं वेठो आहे। पर इहो रिश्तो तोखे नथो मिले न। सोनू मां तोखे कीअं सम्झायां? जेका ॻाल्हि बाबा कई आहे उहा पत्थर ते लीक आहे। बाबा कॾहिं बि मूंसां गॾिजी तुंहिंजो रिश्तो घुरण लाइ कोन ईंदो। जे तूं चईं त मां हलियो अचां। पहिरियां ई बाबा जा माण्हू तुंहिंजे पोयां पियल आहिनि, वरी तूं अकेलो असांजे घर अची रिश्ते जे लाइ, त बाबा त तुंहिंजे पोयां ई पइजी वञे। हाणे तूं कुझु ॾींहं सब्र कर त मां बाबा जो औंत वठां, पोइ फ़ैसिलो कंदासीं। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ऐं मां तोखे सलाह ॾींदसि त कुझु ॾींहंनि जे लाइ तूं ॻोठ हली वञ। ॻोठ त मां कॾहिं बि कोन वेंदुसि, होॾे बाहि भरी पई आहे। ऐं हिते तोखे बाबा जा माण्हू मारे छॾींदा। गोरी पानी दे दे। फकीर खे असुल फिफड़ी अथे फिफड़ी भज भजा लगी पई अथस। इते रखीस न भली पुछड़ियूं हणी दंग करे उन फकीर के जवाननि जा हथ लगाई कोनन। हाणे खबर पंदस त उठन के जोरा बाकी पारा बहन। इहो सोबत भी वडी खोड़ अथव, मता उनके मामूली समझी लापरवाही कयो, विझंदव सॼी फिल्म गीचीअ में। तू सिर्फ मुके एतिरो ॿुधा, तू असांजी सजण आहीं या दुश्मन? छो? उन करे पुछां तो गोरी, सजण आहीं त वाई बि चङी कढंदी कर। तुंहिंजी इहा कारी ज़ुबान विझंदी नोड़ असांजे गीचीअ में। मुंहिंजी ज़ुबान कारी नाहे, तव्हांजा कम ई उबता आहिनि। अजय तू अदा खे छॾ, वञ पंहिंजो कमकार कर ऐं असांखे सलाह करण दे। वरी उबतू सुबतू सलाहूं कंदव, पाण लाइ फिल्म ठाहींदव। उन खां सुठो अथव त सलाह ई न कयो। हाणे ॿुधा, बंदूक हणजेसि जा न। मूं तौबा कई तौबा जो तव्हांजे विच में ॻाल्हायां। तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। अदा फिलहाल तू मुराद ॾांहुं रुख न कजांइ। मूंखे पक आहे सोबत जांच लाइ असांजे पोयां कंहिं छोरे खे ज़रूर मोकिलियो हूंदो। जेतो ॾांहुं जो रुख कयो त हुननि खे ख़बर पइजी वेंदी, पोइ ठहियल कमु बि ड्रही वेंदो। न दा मां ॿाहिरि न आहियां जो अखियूं बूटे ओॾां जो रुख कंदुसि। तूं मुंहिंजे तरफ़ां बेफ़िक्र थी रह। चाचा साईं हर माण्हू का पुछी आया, मुराद मता के जी नज़र ही ना आहे पई। चाचा नंढे वॾे खां पुछा कराई आहे, मुराद जी का ख़बर कोन। जेकर मुराद के अगवा करण जी केर कोशिश करे हा न, रणन ऐं दां जी कंहिं न कंहिं खे ख़बर पवे हा। कंहिं बि कंहिंखे अगवा नाहे करायो। नवाब खान असांखे अखियुनि में सुरमो थो पाराए। नवाब खान छा सुरमो पाराईंदो? हिन फ़कीर जे फंथल खां अञा वक़्तु बि नाहे थियो। ॿियो तो सोचां त जे नवाब खान मुराद के गुम कंदो, लिकाईंदो किथे? ओताक में ॿार नाहे जे ॿाराड़ी कंदो। मुराद खे हुन राणा वटि छॾियो हूंदई या हुनखे शहर रवानो कयो हूंदई। पोइ पक सां मुराद खे शहर मोकिलियो हूंदुसि। त पोइ पखिड़िजी वञो चारों तरफ़, को बि गुदाम, को बि घर, का बि ओता करे छॾियो। कहिड़ी जा का बि न छॾिजो जिते जिते आंजो शक वञे। सुभाणे मूंखे पूरी जांच करे थी ॾियो। अल्लण आई कालू वारा थी सघनि था, बाक़ी हिन अल्लण ऐं कालूअ सां पाण वञी थो मिलां। तव्हां थो वञो हुननि खे त फ़कीर सां फिटाइण छा थींदो आहे। अहिड़ा पंज विझंदोमांसि जे पेर ई कोन खुपंदसि। चोटीअ भर अची किरंदो, चोटीअ भर। ढोल गिरा ढोल हे छा ऐसे जी टगड़ी खड़ा थोड़ी बात में जो मुंहिंजी मर्ज़ी समझी मुर्ची पर या भी मां मर्ज़ी ॾेखारियां थो। मर्ज़ी मुर्स जी थियल हे हेॾा गिरा थोड़ी हेॾा हल 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 अरे भाई अचई थी। अरे हे तू कर जे तो या पुट मारी देता
अरे अबू असांजो हिकिड़ो आहे न पोइ मां अकेलो ॼट जो पुटु कीअं थियुसि अरे अरे छॾ ॾाड़ीअ खे हलिया वेह मानी खा हाणे सच मुंहिंजो में अचे थी अरे अरे जया अरे बबू हथ मां न निकिरी पए मैं जानो न मुंहिंजो निकिरी पए छॾ पुछी के शरारत न हलिया वेह इज्जत सां वेह मानी खा इज्जत सां तूं मानी कोन खाई ॾे हेॾो किरा छॾी या शरारत अमां चयो न त घर में इज्जत सां वेहजो का शरारत न कजो मानी खा तूं पटाटा सभु तूं फाट पर वेह त सही ठीक है भला केच कर अरे अरे मां क्रिकेट जरूर खेॾंदो आहियां पर केच जो कचो आहियां अरे न न न न बस वो हाणे हणाए कोन थो अचे केच कजाए न मां कहिड़ी क्रिकेट खेॾंदो आहियां बूथ में न लॻे न भागा केच 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 कर न चङो ठीक आहे भला बालिंग थो कराया अरे न थक लॻो अरे ओदी भागा खातो खड़ी अरे ओके कोड लगो शिकल खुली वही थे अरे अम्मा अरे निभाग अम्मा के सुने ठोकी जा अरे उतारी से निभागन अहिड़ो ज़लील कयो आहे जो घर खां ॿाहिरि निकिरणी हराम करे छॾियो अथनि जाॾे बि वञ त वाट ते डंडा खयूं लिका बीठा आहिनि पोइ त डोड़ाए ज़लील करे था छॾनि जान छॾाइण लाइ जेकॾहिं कयूं था शेर वारनि सां ठाह त जाबिर जा हथ असांजे ॻिचीअ में था पवनि जे जाबिर जो साथ था ॾियूं त शेर वारनि जा पादर था सुझनि असुल हंध अड़िजी वियासीं भली ॿारे ते निकिरणी हराम थी वियो आहे अरे बादल भी असां तुझा यार हूं हेॾिया साह कढियो निभागा दिल ते हथ रखी ॾिसो थ्रेशर वांगुरु थी हले हूं त पाण खे दिलेर सम्झंदा आहीं दिलेर छा मतिलब मां बीरा आहियां न बस सुठो कई जो पैर पुठ ते रखई माण्हू बीहे तॾहिं जॾहिं हो निभागा विढ़नि एड़ो ता बुछड़ो कन कमीना आहिनि पहिरें लंबर जा बादल उन्हनि घणो ई बुछड़ो कयो हाणे असांजो वारो आहे पर असां वटि उहे तरीक़ा ई न आहिनि जेके ॼट जा पुट इस्तेमाल था कनि मुंहिंजी सलाह वठो जाबर खे हणो खॾ में हली शेर वारनि सां ठाह था कयूं ठाह कॾहिं बि कोन कंदासीं जेसीं ताईं असां उन्हनि खां पंहिंजो बलांद न कंदासीं अरे यार तूं पंहिंजो बलांद सिधो कंदे न वरी वो वादल के घुमरी ॾींदा मूंखे छो भा तोखे बि खणी सघनि था पर हिन वक़्त त तो पोयां हथ धोई पिया न हा यार चई सच थो निभागन घर खां ॿाहिरि निकिरणु हराम करे छॾियो आहे तॾहिं त चवां थो असां सभई गॾिजी हिमत कयूं जीअं हू तुंहिंजे पोयां पिया आहिनि असां बि उन्हनि जे पोयां हथ धोई पइजी वञूं जीअं हो असां खां खोप खाइनि अरे यार हो पीउ जा पुट ई न आहिनि जो असां गॾिजा यार तूं विड़ी न वञी बादल सही पियो चए हलो तली हुन सां ठाह करे अचूं बलांद कंदासीं ठाह वारी ॻाल्हि दिलि मां ई कढी छॾियो ठीकु आहे ठीक आहे तूं बि ॾिस मोरी जो तोड़ो विड़ दे हुसन पारन जो मोन सड़त सवाबा पर जानी कोन जवाबा हुसन पारन जो मोन सड़त सवाबा हुसन पारन जो मोन सड़त ये छाते तू मुझे मथो खपावा हां तोखे को बियो कम कार कोने को हलाणी त निकरण जी कर जे चाचो जाबेर अची न त सब खल लाए छडींदोई सुनाया तो चाचे जाबिर के भी सुनाया तो बचल का पति का भेद तो कौन हूंदो तोखे पांजी इज्जत जी नाहे परवाह पर मुझी इज्जत जो तो ख्याल कर मु तो के छा कयो जो तुझी इज्जत खराब थी वई तू मुखे कुछ ना है कयो पर हिन वक्त मुझे मथा भलाई कर बाहर ही ता वन जे तू न तो वनी त पोई मां थी वणा काने बीदिए बाहर बीदिए तो पोई भाई रलिया था हलू ने गिटी सा कुमदा सितो तुझे पीछे कर आखिर तू मुझे पोया छो पयो आई मुके
कोट ॾियणो आहे कोट जेकॾहिं तुंहिंजो भाई मुंहिंजो कांटो फिट थी वियो न पोइ भॼी हलंदासीं। मां तोखे दिल जी ॻाल्हि ॿुधायां? ॿुधा। मां कंहिं ॿिए सां प्यार कंदी आहियां। के बंदूक आणे बंदूक मुसां प्यार कर मुसां मां तोखे ॾाढो कुर्ब ॾींदुसि। मां चाहियां थी निकिर हितां निकिर न त मां दांव कंदसि। फसल खे वधीक बेइज़ तो न कर। थोरो थोरो मुंहिंजे बारे में सोचजांइ। जेकॾहिं पंहिंजो कांटो फिट थी वियो न ऐं शादी थी वई न बाह जो छोड़ी लॻंदी। हल हाणे हितां निकिर। वञा थो। ओ अदा फार विकेट मंगवा दे अवल मां ओपल मां। आयो उसे पासे में इन पोड़े के समझाए न त मुझी गिची में खून पवंदो। छोरा खेदो था बात। हाँ ये अजी ही माजू जी मरंदो माजू मुझे हाथ खार सदा कन पर हिन के मारे मां केड़ी किला कणा अग में ही फना जी भूख लगो पिया। रेना तू न सुधरंदे जैसी तो गरत तो क्या हो न कर सुधर तू न सुधर। हां पियो। अरे वन यार वन अडन दोरो बत खा छो इन उम्र में बाटा तो खाई। जेकॾहिं पुठी में एतिरी कार सताई न हे साम्हूं वण पीछो अथई वञी पोयों पुठियां ई घसाई। बाक़ी त मुंहिंजा हथ लॻाई नानी यादि अची वई। केर तो के नानी यादि ॾियारे ओ तोखे आऊं तो ॾसां तूं ना फ़कीरनि जा पंध खावा बि कोन थियो आई। हीरा अकेला अचो न सभु हीअं ख़तमु करे छॾियो।